आया आसत्याम बारोजा भंभोर में पसी पहर पुनवजी नियसियन नेण ठर्याम गुंदर विसर्याम सुखन शाकमु गडे। छॾे ॾींदो सबको जॾहिं ईंदो सा न रहंदी संगत न रहंदो चा उहा पोख कार जेका कम अची कयां थो। अस्सलाम वालेकुम। मां तव्हां सभिनी खे दिलि जी गहराई सां हिते भली कर चवां थो ऐं असांजो मक़सदु हिते प्रोग्राम करण जो इहो आहे त शाल अब्दुल लतीफ़ ते भेटा पेश कई वञे त जीअं उर्स शाल लतीफ़ जो उर्स मुबारक आहे उन ते सॼी सिंध में ॾींहुं मल्हायो वञे ऐं असां चाहियोसीं पिए त कराची में बि इहे ॾींहुं मल्हाया वञनि। यकीनन शाह जी शायरी में प्यार ऐं प्रीति आहे, मोहब्बत ऐं खुलूसी आहे, भाईचारो आहे, इंसानियत आहे ऐं इन फिक्र ते असां सां साईं एडवोकेट साहब मुखातिब थींदा। इन अज़ीम फिक्र जा मालिक शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो फ़लसफ़ो संदसि शायरी समेत केतिरनि ई वाक़िअनि मां असांखे मिले थो, जंहिंजो हिकु दिलचस्प मंज़र उते नज़र अचे थो जॾहिं ही हक़ जो ॻोल्हाऊ जुस्तजू जो पांधीअड़ो ऐं प्रीत जो पैगाम्बर ऐं सिंध जो सदा हयात शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हितां खां लोहारी शरीफ़ में ख्वाजा मोहम्मद ज़मान क़ुदस जिन सां मुलाक़ात करे थो। जॾहिं हू मुलाक़ात करण लाइ वञे थो त फ़क़ीर खे अर्ज़ु करे थो त मूंखे ख्वाजा साहब सां मिलणो आहे। फ़क़ीर चवे थो त साईं जिन हींअर मुरादबे में आहिनि, चई जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मूंखे साईं वटि हली वञिणो पवंदो, मूंखे इजाज़त ॾे। जॾहिं फ़क़ीर हुनखे इजाज़त ॾिए थो त साईं शाह साहब ख्वाजा मोहम्मद ज़मान खे फरमाइनि था सामी सफ़र हलिया, सामी सफ़र हलिया को परोड़े पंध जन हेठां हो कंद आओ न जीअंदे उनरी। यानी सामी सफ़र ते निकिता पंहिंजी मंज़िल जी तलाश में, जेके कंध झुकाए वेठा आहिनि उन्हनि जे बिना जी नथो सघां। ख्वाजा साहब वरी जवाब में शाइरी में ई फरमाइनि था कीना ही की न थिए, कीना ही की न थिए वनी की न कमाए, लागा पा लोक जा लासी सब लहराए, सामी बुरे सलंदियाए गाल पिरियां जे कुझ दी। यानी कुछ बि नाही, कुछ बि न थिए, कुछ न हुजण जो गर्द कर, दुनिया जे तालुकात खे लाजे ज़िक्र सां ततिर कर, सामी पोइ तोखे ॿुधाईंदासीं ॻाल्हियूं महबूब जे राज़ जूं। यकीनन तव्हां हिननि शहरनि में तसौफ जी गहराई खे महसूस कंदा हूंदा। वरी शाह साहब फरमाइनि था कलम वही वियो कान सर्दियूं कंहिं सभाग लई, अंध अॻे ई लिखियो उत न पहुचे बाह, कंहिंखे ॾियां दां त पिरनि मूंसां हीअं कयो। यानी कलम त हली चुको सहेलियो, कंहिंजे नसीब जे लाइ तक़दीर जेका लिखी थी चुकी आहे ओस ताईं रसाई मुमकिन न आहे। कंहिंखे शिकायत कजे त महबूब मूंसां हीअं कयो। वरी ख्वाजा साहब ते फरमाइनि था, ख्वाजा मोहम्मद ज़मान फरमाइनि था वेह वनी वट तन कलम जनी जे हथ में, वेह वनी वट तन कलम जनी जे हथ में, मेटे अंध अॻियों वारे ॿियो लिखनि पनो सो पाड़ीन जंहिंमां बस जे प्रिय खे। यानी वञी उन्हनि सां गॾु वेह जिन जे हथ में कलम आहे, उहे पहिरियों लिखियल मिटाए कुझु ॿियो लिखी छॾीन, तोखे वर्क अहिड़ो पढ़ाइनि जंहिंसां महबूब जो दीदार थिए। इन ॻाल्हि में को शक न आहे त उते शाइरी जी शिकिल खां सवाइ ॿी गुफ़्तगू थी हुई ऐं इहे माना जो मोती असांखे तारीख़ में तसौफ जी तारीख़ में मिलंदा। ऐं उन खां पोइ जॾहिं मुलाक़ात थी वञे थी त ख्वाजा साहब उनखे अजरक जो तोहफ़ो पेश कनि था ऐं इन मुलाक़ात खां पोइ जॾहिं शाह साहब वापसि भेट ते वञे थो, उते रहाइश इख्तियार करे थो त उते सिर्फ़ हिकिड़ो ई बैत वरजाईंदो रहे थो त मूं से ॾिठा माल, मूं से ॾिठा माल जनी ॾिठो पिरीअ खे तनी सदी का करे न सघां ॻाल्हिड़ी। यानी मूं हिकु अहिड़ी हस्ती जो दीदार नसीब कयो आहे जंहिंखे पिरी यानी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी बसारत हासिल थी ऐं उन कैफ़ियत खे आउं अल्फाज़नि में बयान ई नथो करे सघां। ऐं हिन मुलाक़ात में ही जेका मुलाक़ात थी आहे इहा तसौफ जी तारीख़ जो हिकु अहम बाब आहे ऐं इहो ई शाह साहब जो पैगाम आहे, प्यार जो पैगाम आहे, लतीफ़ जो पैगाम प्यार, मोहब्बत, प्रीत, अमन ऐं भाईचारे जो पैगाम आहे। ऐं
इन लतीफ़ जे पैगाम ते वधीक रोशनी विझण जे लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे एडवोकेट तनवीर अब्दुल साहब जिन खे त पाण अचनि ऐं पैगाम लतीफ़ से कुझु ॻाल्हाइनि। अवगण से सबको गुणे पिरी उठा लेखियम जे लिसान से सेकर के कया पिरी तरह प्रत्यय आम जने उठ गई मुंह गुण हुआ ऐं पिरी तरह अवगुणन ते खराबन ते रुसंदो आहे पर इहा हैरत जी ॻाल्हि रही त मूं जेकी भी कयो पे लेखियम जे लिसान ज़बान से जेको भी मूं कयो पे वो कोन आयो आहे। बंदगी शर्मंदगी इहा मेरा मुकाम जॾहिं मूं हुन परवरदिगार जे अॻियां बंदगी ऐं शर्मंदगी ॾेखारी तां हिकिड़ो कुजाड़ो काम आहियां तूं मूं ते महिर नज़र कर त आउं जॾहिं उठ गई जॾहिं मूं पंहिंजो पाण खे सम्झणु छॾे ॾिनो तॾहिं हू पहिरीं मूंसां बचिजी पियो। उन्हीअ सुर जो हिकिड़ो बेट मूंखे ज़हन में आयो दोस्त चयो पे त तां वम वेही आ आयल खावड़नि जे जोश ॾिनाऊं जीअ खे लिखी लोका गौथन खे ॾुभा सुनी सुख न माण। लतीफ़ साईं खे सभ खां वॾो एज़ाज़ इहो हासिल आहे त हुन जा हाफ़िज़ सॼी दुनिया में मौजूद आहिनि जिते जिते सिंधी मौजूद आहे। दुनिया जो को बि अहिड़ो शाइर न आहे जेको सॼो हिफ्ज़ कयो हुजे शेक्सपियर हुजे शेर हुजे कीट्स हुजे बायरन हुजे उन जा कुछ चैप्टर कुछ शायरी कुछ नज़्म कंहिंखे यादि हूंदियूं पर लतीफ़ साईं दुनिया जो वो वाहिद शाइर आहे जंहिंजा सॼे रिसाले जा हाफ़िज़ मौजूद आहिनि ॿार बि आहिनि बुढ़ा बि आहिनि जवान बि आहिनि। वञी तव्हां बड़े जे डोरे ते ॾिसो त उते 70 ऐं 80 साल जूं औरतूं बि आहिनि जेके लतीफ़ साईं बदज़बानी शाइर सुर कल्याण ऐं यमन कल्याण ही वहदानियत ते बदल है रूहानियत सुर आसा में हाणे छा लतीफ़ साईं इनकलाबी शाइर भी आहे लतीफ़ साईं रोमांटिक शाइर भी आहे। हाणे हिन दोस्त इन सवाल ते त क़ुरान पाक में असां खे इहो समझाए थो ऐं लतीफ़ साईं भी असां खे इहो समझाए पर मूं ॻाल्हि कई त इंसानी फितरत आहे ज़िंदगी में नाकामो इंसानी अमल फितरती आहे पर उनके नाकामी की नाउमीदी आज को ओछण आदत में अर्ज़ कयो त उनके कामयाबी करणो आहे। हर कामयाब इंसान जे पोयां हमेशा नाकामी जो तमाम तवील सिलसिलो आहे ठोका इन करे उनखे करणो पवंदो ऐं इन हौसले सां हलणो पवंदो। लतीफ़ साईं जी शाइरी या दुनिया जो मुतालो या इल्म इहो ई असांखे ॿुधाए। मुंहिंजो नालो मोहन ईसा जना आहे ऐं इंग्लिश लिटरेचर जो स्टूडेंट आहियां ऐं रिसेंटली सिंधी लिटरेचर ते फोकस कयां थो स्पेशली जेको वज़न वारी साइड आहे लिटरेचर में पाण खे सूफीज़म में मिले थी त हुन ते ग्रिप करण जी कोशिशि कयां थो। अञा सवाल आहे ज़हन में जेतन पोइट्रीज़ मूं पढ़ियूं शाइर जी शाइरी आहे त तन तस्बीह मन मणियो दिल तंबूरो जन तंदो जन तलब जो वहदत साण वजन वहद हू नाशरीकन हू उहो राग रगन से सुता ईसवान निंड इबादत जिंदी माना इन में छा सा मूंखे जेको सम्झ में आयो तव्हांखे थोरो एक्सप्लेन कयां त जॾहिं अदा साईं सां माण्हू मिली हिकु थो थी वञे माना फलाए जे दर्जे ते पहुची थो वञे त उन जेके रगूं आहिनि उहे वहदत सां वजन पियूं ऐं पोइ सुता पिया आहिनि उहो हुनजे लाइ इबादत जे बराबरि आहे। वरी उन तसलसल खे बरक़रार रखंदे जॾहिं ख़्वाजा मोहम्मद ज़मा जिन जी शाइरी जी कयूं था स्टडी त संदन जो जेको बैत मिले थो सुती उन शराब जिन सरे से सोन थिया सुम्हण तन सवाब कतण तन खे कीमिया माना जेकॾहिं सुम्हंदा त सवाब आहे अञा वञी महिनत कंदा त अञा अॻिते वेंदा। वरी उन ई तसलसल में वरी शाह जो ॿियो बैत नज़र आयो त सुता थी सुजाग निंड न कजे एतिरी सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिले। हाणे हिते मूंखे ज़हन में इहो सवाल बि आयो त जेकॾहिं वरदानियत ते पहुची वियो माण्हू माना फनायत ते पहुची वियो जॾहिं हिकिड़ी शइ तव्हां में अची वई तव्हांजो रगूं बि उन सां गॾु पियो वञनि त पोइ उन खां अॻियां कहिड़ो दर्जो आहे जेको सुल्तानी सुहाग करे शाह साहब उनखे कोठियो आहे। इहो चवंदो त यार हिते सुम्हण लाइ ईअं थो चए हुते त सुम्हो न हिकिड़ो इहो थ्योरी आहे त सुर प्रभाती में पहिरियों बैत आहे दास्तां पहिरें जो त इहे न बहाना न भेर जीअं खींदड़ खीरीअ कंदियो सुहाली सुबुह सां विझी वेठे भेर तोखे चवंदो केरु
इज्जतदार माण्हू। हाणे भान भट्ट जेके ॻाईंदा हुआ त चए थो इहो वर्ड कोन्हे मंगणहारनि जो, कीन भाननि भेर जो वर्ड कोन्हे, जो कीनर कीरीअ टंगियो, कीरी हैंगर जेकी आहे उन में उन्हनि जो जेको साज़ आहे उहो तूं टंगे बीठो आहे ऐं सुहारी सुबुह सां विझी वेठे वे, यानी सुबुह जा टिवां जॾहिं थिया आहिनि उन सां वेर यानी तूं सुतो पियो आहीं, तोखे चवंदो केरु खीरतदार मंगणहार, तोखे केरु चवंदो मंगणहार त सुबुह जे पहिरें किरणे सां निकिरी ऐं सदा हूंदो आहे। जीअं तव्हां ॾिसो हिन वक़्तु राग जेके हूंदा आहिनि सुबुह सां फजर में उथी पंहिंजे राग जी सिखिया वठंदा आहिनि। हाणे हीउ त थियो सुम्हण जो। हाणे तव्हां इहा क्लासिफिकेशन कयो त कंहिं खे सुम्हणो आहे, कंहिं न आहे, ठीकु आहे। ऐं हिकिड़ी फितरती अमल आहे त निंड त करणी आहे असांखे। पोइ लतीफ़ साईं चए थो सुम्हो ई न, पर चए थो जेको जॾहिं कमु करणो आहे, सुहारी सुबुह आहे, वक़्तु आहे, उन वक़्तु न सुम्हो, कमु कयो। हिते हिकिड़ी क्लासिफिकेशन थी वई। हाणे अची वञो इन दर्जे खे तन तस्बीह मन वणो दिल तंबू हुजो। हाणे जॾहिं तव्हां इबादत जे उन नहज ते, उन स्टेज ते पहुची वेंदव त तव्हांजी निंड बि इबादत में शामिल आहे। हिकिड़ो दरवेश सूफ़ी अलालोक वहदत वारो माण्हू जेकॾहिं इबादत जे हर रंग में हर लम्हे में हूंदो, सुम्हंदो बि त उहे ख्वाब हूंदा। परवस तस पराण मारी सुर मारी में परवस तस पराण फिरी बस न पहुंचे, मां बेवस थी वई आहियां, फिरी मुंहिंजे बस में न आहे। परवस तस पराण फिरी बस लॻो की न लतीफ़ चए छपर छातीअ सां, मुंहिंजो उन सां छाती जो सिलसिलो न थियो, फिरी ॾेखारे पाण ख़ुशि करे